बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम ॾिसंदड़नि खे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां अव्हां जो प्यारो नात ख़ान शौकत हुसैन चांडियो। जीअं त सॼणो अॼु अचानक साईं जन सां फ़कीर मज़हर अली क़ादरी सां महफ़िल में मुलाक़ात थी वई ऐं साईं जन खां कुझु टाइम घुरियोसीं तव्हां सॼणनि दोस्तनि जे लाइ। साईं जन जो माशाअल्लाह आवाज़ तमामु बहितरीनु सभु सुञाणो था ऐं उनखां अलावा साईं सां कुझु गुफ़्तगू कंदासीं त साईं जन जी महफ़िल असां ॿुधी आहे, इंशाअल्लाह उहा बि अव्हांखे ॾेखारींदा हलंदासीं। ऐं उनखां अलावा साईं जी नात असांजी SHC इस्लामिक HD ते साईं जन नात ॾिनी आहे, उहा बि अव्हांखे ॾेखारींदा हलंदासीं त साईं सां गुफ़्तगू कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआ तव्हांजी साईं। साईं कीअं तबियत कीअं थियो? अल्हम्दुलिल्लाह, हुज़ूर जा मिलाद चओ तरफ़ ॾींहुं राति सरकार जी सना, बसि दुआड़ी कजो त अल्लाह साईं महबूब जी सना ॻाईंदे ॻाईंदे उमिरि पूरी थी वञे। इहा ई असांजी इबादत आहे, इहा ई सरमायो आहे। बसि ज़िक्र हबीब जे सदके रब राज़ी थी पवे। बसि सॼो ॻाल्हि इहा आहे त किन छा खयूं किन डिग्रियूं घुरियूं, के इंजीनियर थिया, के ऑफिसर थिया, सभु खे पंहिंजी पंहिंजी महिनत सां दुनिया जी सभु कुझु मक़सदु हासिलु कया। पर हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त भला आहिनि उहे माउ पीउ जेके पंहिंजे औलाद खे क़ुर जी तरफ़ ऐं सना जी तरफ़ ऐं अहिड़े माहौल में आणनि ऐं प्यारु करणु। यकीनन ई साईं जो जेको तव्हांजे अॻियां साम्हूं इहो चिटो सबूत आहे। असां सभु इन में तॾहिं आयासीं जॾहिं हज़ूर जी मोहबत असांजे मथां, ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं हीअ दुनिया जी डिग्रियूं दुनिया ताईं आहिनि। हीअ सना जेका केरु ॿुधे थो, ॻाए थो, ऐं ॻाए वञण खां पोइ अगरि हू नथो रहे त आवाज़ जे हिसाब सां हू ज़िंदा रहे थो। मुंहिंजे हिसाब सां अलाह साईं जो हिकिड़ो ख़ासि करम आहे ऐं उहो करम ईअं न थींदो आहे त हिक ॿिए जी कटकटा में थिए यार बसि हो हीअं असांखे सना कोन तक़रीबन ॾिठो आहे त इहा थोरो जेलस ई रहे थी। त सभिनी दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कंदुमि त हीउ हुज़ूर जो करम आहे जंहिं ते थिए। आवाज़ ते न आहे, न को पंहिंजे वॾे ते, न ढाई ते, कंहिं ते बि न आहे। महबूबनि जी शइ आहे, जंहिंखे ॾियनि, जंहिंखे अता कनि ऐं जंहिंखां खसनि, उनमें का देरि न लॻंदी आहे, ॾियण में बि त खसण में। उनजे करे हिन शइ ते नाज़ न कंदा कयो। साईं जन तमामु फ़क़ीरी तबियत जा माण्हू आहिनि ऐं न मूंखे सुञाणनि पिया, न मूंखे ॼाणनि पिया, पर साईं जन जो इहो चिटो सबूत आहे त पाण मोहबत वारा माण्हू आहिनि, हर नंढे वॾे खे मोहबत ॾियनि था। उनजे हवाले सां साईं हींअर मीलादनि जो सिलसिलो हले पियो, मौसम हले पियो, ऐं यकीनन हर मुस्लमान आशिक़ रसूल बिल्कुलु हींअर ख़ुशि आहिनि जश्न मल्हाइनि पिया। ऐं महबूबनि जो करम आहे। हिकिड़ी बीमारी हुई, वबा हुई, किरोना हो, छा बो ड्रम हो, हक़ीक़त अल्हम्दुलिल्लाह जो हिन महबूब जी आमद जे साज़ सभु मुसीबतूं तरी वञूं ऐं बेड़ा पार थी विया। साईं असां सिंध पंहिंजी सुवारी में, कुंड कुर्छ में, ॿाहिराड़ियुनि ते, शहरनि में अल्हम्दुलिल्लाह सरकार जे हुज़ूर जे मिलाद जे सदके वञणु थींदो आहे। बहरहाल किथे बि इहो तसवर नज़र न आयो आहे त को कंहिं दोस्त हींअर ताईं इन किरोना जे ख़ौफ़ खां चयो यार किरोना आहे ऐं सरकार जो मिलाद असां कोन था मल्हायूं। पर मां इहो थो चवां त लॉकडाउन खां पोइ त हिन साल अञा वधीक विलविलो, अञा वधीक इश्क नज़र पियो अचे सरकार जे मिलाद में, अञा इज़ाफ़ो आहे। ऐं इंशाअल्लाह ताला यकीनन आशिक़ रसूल मिलाद मल्हाईंदा रहंदा, घटि कोन थींदा, अञा वधंदा। असांजो ईमान आहे ऐं इंशाअल्लाह ताला जेके आशिक़ आहिनि उहे कॾहिं मुड़ंदा कोन। किरोना हुजे, छा बि हुजे, बसि उहो अलाह थो ॼाणे। जेका बि वबा आहे महबूब जी मिलाद जे सदके अलाह उनखे नेस्त नाबूद कंदो, ख़तमु थी वेंदी। असांजी हर वक़्तु इहा राति पढ़ंदा आहियो त तव्हांजी फीलिंग छा हूंदी आहे? छा महसूसु करे, कहिड़े हिसाब सां कीअं कंदा? हिकिड़नि खे हूंदी आहे सुरनि ते पंहिंजे ते मज़बूती, ॿियनि खे हूंदी आहे पंहिंजी ज़ात ते, अना ते या वॾाई ते। अवां छा महसूसु करे नात पढ़णु शुरू कंदा? सर अल्हम्दुलिल्लाह, छा हूंदी जॾहिं बि सरकार जी अॼु हिते न पर हर मिलाद में शुरू खां ई वठी आजिज़ जो मूं गुनाहगार जो इहो ई तसवर हूंदो आहे त मिलाद पढ़णु महिल तसवर मां महबूब जे गुंबद ख़ज़रा जो करे बसि ईअं सम्झंदो आहियां त सरकार असांखे ॾिसी रहिया आहिनि, हिन महफ़िल में मौजूदु आहिनि। पोइ पाण जो पंहिंजो वजूद विञाए ऐं रब जे हुज़ूर में ऐं महबूब जे हुज़ूर में बीही करे सना ख़्वानी करण सां हिकिड़ी दिली सुकून ऐं हिकिड़ी राहत, हिकिड़ो जोश पैदा थींदो आहे। पोइ इहो महसूसु न थींदो आहे त अवाम वेठा आहिनि न वेठा आहिनि, पोइ हिकिड़ो ख़ुशी महसूसु थींदी आहे त सरकार जे सना में केतिरो मज़ो ऐं लुत्फ़ु आहे। बाक़ी दुनिया जी भल भल या वाह वाह करण सां
वो सुकून न मिलंदो आहे जेकॾहिं वो यार सां उन महबूब जे गुंबद ख़ज़रा जो तसवर हुजे, सरकार खे हाज़ुर नाज़ुर सम्झी पढ़िजे, यकीनन लुत्फ़ ऐं करार मिलंदो ऐं पोइ ख़बर पवंदी त नात जो मज़ो छा आहे। साईं तव्हांजी वॾी महिरबानी असांखे तव्हां टाइम ॾिनो। लखें ऐं हुन खां अलावा लाख असां साईं जे लाइ दुआ लखें। घुरूं साईं सदाईं ईअं ई सना सरकार जी जाहिर रखंदा आमीन, आहियूं, आमीन। आशिक़ रसूल ठरंदा रहूं। आमीन आमीन। मुझे झोपड़िया में बस हिक घड़िया अची मुहबे मोहब्बत मुझे खाओ मानी दो गजा मेहरबानी गजा मेहरबानी गजा मेहरबानी गजा मेहरबानी गजा मेहरबानी